अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सामीन अज आउं चंद मारूज़ात तव्हांजे साम्हूं खणी आयो आहियां। उम्मीद कयां थो अॼु जी वीडियो तव्हांखे पसंद ईंदी। दोस्तो, असां पंहिंजे तालीम जे मुतालिक़ हमेशह तव्हांजे साम्हूं अर्ज़ कंदा रहिया आहियूं त तालीम में ॿिनि शयुनि जी मूंखे तमामु घणी ज़रूरत महसूस थी आहे त जेके असांजा नौनिहाल बचड़ा आहिनि, ॿार आहिनि स्कूलनि जे अंदरि, उन्हनि में कहिड़ियूं शयूं असां उन ॿारनि ताईं प्रोवाइड कयूं। सभ खां पहिरियां आहे नवाण, यानी जहिड़ो दौर चवंदा आहिनि त जहिड़ो देस तहिड़ो वेस। जेॾां जी हवा लॻंदी आहे ओॾे मुंहुं करे वेहिबो आहे, तॾहिं ई पगर जिस्म जो सुकंदो आहे। यानी दुनिया बि ईअं ई आहे, यानी जीअं दुनिया मटिजे थी, जीअं बदिलजे थी, असांखे बि उन सां बदिलजणो पवंदो। कंप्यूटर पहिरियां नओं कंप्यूटर अची वियो त माण्हुनि खे कंप्यूटर सिखण जी ज़रूरत पई। जेकॾहिं इंग्लिश ते वधि में वधि फोकस पहिरियां न हुयो, हाणे आहे त असांखे सिखणी पवंदी उहा। त अहिड़े ई तरीक़े सां सभ खां पहिरियां असांखे नवाण पैदा करणी पवंदी तालीम जे अंदरि। यानी ॿारनि खे अहिड़ियूं शयूं पढ़ायूं, ॿियनि स्कूलनि खां, ॿियनि तालीमदाननि खां हटी करे नयूं शयूं असां अहिड़ियूं क्रिएट कयूं जंहिंमें ॿार आसानीअ सां पंहिंजी तालीम खे पढ़ी सिखी सम्झी सघे। हिकु त आहे इहा त पंहिंजी तालीम में नवाण आणियूं, यानी जेको पोयां वारो दौर मां तव्हांखे अर्ज़ कंदो रहियो आहियां, साबू हार आंदा ऐं दिने हार पाता वारो चकर जेको उनखे ख़तमु करे नवाण आणियूं, नयूं शयूं ॿारनि ताईं पहुचायूं ऐं उन्हनि सां महिनत कयूं त ॿार जो जीअं बुनियाद मज़बूत थिए। ॿार जो बुनियाद मज़बूत थी वियो, अर्ज़ ख़ुदि ई इहो अॻिते हलियो वेंदो ऐं अॻिते जिदोजहद कंदो। ऐं ॿिए नंबर ते आहे ॿार जे ज़हन ते लॻल तालो उनखे ख़तमु करणु। यानी उहो कीअं थींदो आहे, हिकिड़ो मिसाल मां तव्हांजे साम्हूं पेश कयां। जेके हाथियूं पालींदा आहिनि उन्हनि खे चइबो आहे महावत, शायदि महावत चइबो आहे। त जेकॾहिं कोई इहो नालो न हुजे त तव्हां माज़रत सां मूंखे माफ़ करे छॾिजो। मूं जे क़दुरु पढ़ियो आहे त शायदि उनखे महावत चवंदा आहिनि। त उहे जॾहिं हाथी जो बचो नंढड़ो जॾहिं पैदा थींदो आहे त उनखे हिकु डोरीअ सां, रसे सां, कंहिं ज़ंजीर सां ॿधी छॾींदा आहिनि ऐं हू पंहिंजी नंढड़ी कोशिशि कंदो आहे उनखे छॾाइण जी, उनखे छिनण जी, पर हू छिनी न सघंदो आहे छो त उन टाइम हू कमज़ोर हूंदो आहे, नंढड़ो बचो हूंदो आहे। त हुनजे ज़हन में इहा शइ फिट थी वेंदी आहे त मां इहा डोरी, इहो रसो जेको आहे इहो नथो छिनी सघां, इहो ज़ंजीर नथो छिनी सघां। पर जॾहिं इहो वॾो थींदो रहे थो, उन ई रसे में हुनखे ॿधंदा त हुनजे ज़हन में इहा ई शइ फिट थियल आहे त मां इहा रसो नथो छिनी सघां। हालांकि हाथी जेको आहे तमामु ताक़तवर थींदो वञे वॾो जॾहिं जवान थिए थो, पर हुनजे ज़हन में जेका शइ उहा फिट थियल आहे उहा चेंज नथी थिए। त असां बि जेकॾहिं उन ॿार जे ज़हन में इहो ई आहे त मां हीअ शइ न पढ़ी सघंदुमि, उनखे हौसलो ॾियो, उनखे हिमत ॾियो, इहो ॿार असांजो अॻिते वधंदो। हिकिड़ो फ़र्द बि जेकॾहिं घर जो अनएजुकेटेड आहे, उहो सही नमूने सां तालीम हासिल नथो करे त उनजी बि ज़िंदगी में मसाला थींदा। इन जे लाइ आउं कोशिशि कंदो रहंदो आहियां तव्हांखे मोटिवेट कयां त तव्हां पंहिंजे बचड़नि ते सही नमूने सां महिनत कयो, जेके असांजा सुभाणे वधंदा, आईंदे जा आबा थींदा ऐं उहे पंहिंजे हिन मुल्क जा, हिन देश जा, हिन वतन जा जॾहिं सरवाण थींदा, उहे तालीमदान हूंदा, महिनतदार हूंदा, तॾहिं ई असांजी बक़ाया ज़िंदगी जी जेका आहे उहा बहितर थी सघंदी। सो इन जे लाइ तव्हांजी ख़िदमत में आहे हिकु त तालीम में नवाण आणियो ऐं ॿिए नंबर ते ॿारनि खे हौसलो ॾियो, अॻिते जे लाइ हू वधनि, हू जफ़ाकशी कनि ऐं हिकिड़ा सुठा तालीमदान बणिजी करे हिन पंहिंजे देश जी ख़िदमत करे सघनि। अस्सलाम वालेकुम।